दादूजे समाजी ऐं तफ़रीही इदारे असद प्रोडक्शन दादूजे 21 सालगिरह जे मौक़े ते सिंध जे नाले वारे कलम धणी कलाकारनि रजब आज़ाद सोलंकी, सफ़वा दादू जे सदर नज़ीर अली बिरोही सां प्रेस क्लब दादू जे कॉन्फ्रेंस हॉल में रिहाण मल्हाई वई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ शोबनि, सहाफ़ी ऐं फ़न सां लाॻापियल बहितरीन अदाकार, हिदायतकार, राइटर दोस्तनि खे मान ॾिनो ऐं बहितरीन कारकर्दगी मञता एवार्ड पेश कयो वियो। इन मौक़े ते बहितरीन सहाफ़ी ऐं अदाकार जो मञता सर्टिफिकेट डीबी बलोच, मंसूर आकाश, लाला रफ़ीक ज़ौर, साफ़ी अदाकार, डायरेक्टर ऐं अदीबनि समेति 50 खां मथे माण्हुनि खे मञता सर्टिफिकेट ॾिनो वियो। इन मौक़े ते महिमाननि ॻाल्हाईंदे असद प्रोडक्शन दादू जे 21 सालगिरह जे मौक़े ते संदसि टीम खे मुबारकूं ॾींदे चयो त असद ॻोराई जा सलह जे 27 सालगिरह जे मौक़े ते जीअं ई किरदारनि जो रिहाण मल्हाई खेनि मान ॾिनो, उमीद था कयूं त अॻिते बि बिना फ़र्क़ जे संदसि जे ख़िदमत कंदड़ किरदारनि खे मान ॾींदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।